लाल मुंहिंजी पत रखियो भला झूलेलालण दमादम मस्त कलंदर। छा ही गानो उॾेरोलाल साईं जे मथां आहे? तव्हांजो जवाबु आहे हा, त तव्हां ग़लति आहियो। सिंध में झूलेलाल साईं हिकु न बल्कि ॿ आहिनि। पहिरियां त उॾेरोलाल साईं जंहिंखे पाण झूलेलाल साईं चवंदा आहिनि, ॿिया हज़रत लाल शहबाज कलंदर सेवण वारा जिन्हनि खे बि झूलेलाल साईं चवंदा आहिनि। पर माण्हू ॿिन्हिनि खे हिकु सम्झंदा आहिनि, पर ही ग़लति आहे। मेरी पत रखियो भला झूलेलाल, मेरी पत रखियो भला झूलेलाल, लाल मेरी पत रखियो भला झूलेलाल। सिंधड़ी दा सेवण दा सखीशा बाज कलंदर तमाम मस्त कलंदर। उॾेरोलाल साईं जो जनम 950 में सिंध जे नसरपुर में थियो ऐं हज़रत लाल शहबाज कलंदर जो जनम ईरान जे मरवंडी में 1177 में थियो। मतलब ॿिन्हिनि में लॻभॻि 250 सालनि जो फ़र्क़ु आहे। चारई चिराग बरन हमेशा ही गानो पंहिंजे उॾेरोलाल साईं जे मथां न आहे, बल्कि हज़रत लाल शहबाज कलंदर जी दरगाह जे मथां ठहियल आहे। चार चिराग तेरे बरन हमेशा, चार चिराग तेरे बरन हमेशा, चार चिराग तेरे बरन हमेशा, पंजुआ में बालन आयो भला झूलेलालण, ओ पंजुआ में बालन। हिन में हिकु लाइन आहे, चार चिराग बरन हमेशा। इहा लाइन दरगाह ते जो चार चिराग बरन पिया उन खां इंस्पायर आहे। उॾेरोलाल में चार जोत साहिब बरन पिया उन सां हिन जो काई मतिलबु न आहे। ये हज़रत लाल शहबाज कलंदर चिलागाह है। आप लोगों ने वो सुना होगी ना, एक धमाल भी, चार चिराग तेरे जलन हमेशा। ये यहाँ पर आए हैं, पर माण्हुनि खे ॼाण न हुजण सां माण्हू ऐं ख़ासि करे बॉलीवुड हिन गाने खे उॾेरोलाल साईं सां जोड़े छॾंदी आहे। पीर मिला झूलेलालन सिंधड़ी दा सेवन दा सखी शाबाश कलंदर तमाम मस्त कलंदर। हिन में लाल मुंहिंजी पत रखियो भला झूलेलालण नालो थो अचे, त माण्हू हिन खे उॾेरोलाल साईं सां जोड़े था छॾनि। हो लाज मेरी पत रखियो भला झूलेलालण सिंधड़ी दा सेवण दा सखी शाबाश कलंदर तमाम कई माण्हू हिन गाने खे सोशल मीडिया ते पोस्ट करे चवंदा आहिनि कि गानो झूलेलाल साईं जे मथां आहे। अरे झूलेलाल साईं जे मथां न, बल्कि हज़रत लाल शहबाज कलंदर जी दरगाह जे मथां ठहियल आहे। पंहिंजे उॾेरोलाल साईं जो नालो झूलेलाल साईं हिन लाइ पियो कि उन्हनि जो झूलो पंहिंजे पाणे लुॾंदो हो, ऐं हज़रत लाल शहबाज कलंदर जो नालो झूलेलाल हिन लाइ पियो कि हू ॻाढ़े रंग जा कपिड़ा पाईंदा हुआ। हिन लाइ हिन खे मस्त कलंदर बि चवंदा हुआ। तव्हां ही गाने में ॿुधो ई हूंदो कि दमादम मस्त कलंदर। सही है, मगर साईं का असल नाम है उॾेरोलाल, झूलेलाल जिसको बोला जाता है। झूलेलाल जी जी। अच्छा, झूलेलाल जब बोलते हैं तो कुछ लोग समझते हैं कि शायद वो सेवन वाले जो हैं लाल शहबाज कलंदर उनके लिए इस्तेमाल हो रहा है, तो झूलेलाल इनको कहा जाता है। हाँ, ये बात आपने सही बोली कि झूलेलाल दो हैं, दो जगह पे बोला जाता है। जहाँ पर झूलेलाल बेड़ा पार आए तो समझ लो कि उॾेरोलाल के नाम पे बोला जा रहा है। अच्छा अच्छा, बेड़ा क्या? पार। हाँ, और जहाँ पर झूलेलाल दम मस्त कलंदर बोला जाए उधर सेवन शरीफ के लिए बोला जाता है। अच्छा अच्छा अच्छा, ये इनका कोड है। झूलेलाल बेड़ा पार उॾेरोलाल है, अच्छा सही है। झूलेलाल दम मस्त कलंदर वो सेवन शरीफ है। वो सेवन शरीफ है। जी। तो आपकी जो पैदाइश वगैरह थी वो कहाँ की थी? किनकी? साईं की? साईं उॾेरोलाल की। नसरपुर। नसरपुर किधर लगता है वो इलाका? नसरपुर इधर से तकरीबन 22 किलोमीटर दूर है। जिते झूलेलाल बेड़ाई पार तो अचे वो उॾेरोलाल झूलेलाल साईं जे मथां आहे, ऐं जिते झूलेलाल दमादम मस्त कलंदर तो अचे वो सिंध जे सेवण जी दरगाह हज़रत लाल शहबाज कलंदर जी ॻाल्हि थी अचे।